हिकु ॿी अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। मदेजी थाणे ते अदालती छापे में नाहक बांदी बणायल हिकु ॼणे खे आज़ाद करायो वियो आहे। सिविल जज गढ़ी यासीन जे रेडर मक़बूल अहमद शेख मदेजी थाणे ते छापो हयो। छापे दौरान नाहक बांदी बणायल प्यार अली जतोई खे आज़ाद करायो वियो। SHO खे सूमर ॾींहुं रिकॉर्ड समेत अदालत में पेश थियण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। मदेजी थाणे ते अदालती छापो नाहक बांदी बणायल हिकु ॼणे खे आज़ाद करायो वियो आहे। सिविल जज गढ़ी यासीन जे रेडर मक़बूल अहमद शेख मदेजी थाणे ते छापो हयो। मदेजी थाणे ते अदालती छापो हयो वियो जंहिंमें नाहक बांदी बणायल हिकु ॼणे खे आज़ाद करायो वियो आहे। सिविल जज गढ़ी यासीन जे रीडर मक़बूल अहमद शेख मदेजी थाणे ते छापो हयो। छापे दौरान नाहक बांदी बणायल प्यार अली जतोई खे आज़ाद करायो वियो। SHO खे सूमर ॾींहुं रिकॉर्ड समेत अदालत में पेश थियण जी हिदायत कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं मदेजी में आवाज़ जे रिपोर्टर अब्दुल हकीम सातो खान। जी अब्दुल हकीम, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी मदेजी वेझो दड़ो बदस्ताब लॻे फिलर मशीन ते पोरियो कंदड़ 18 साला भुरल वलद अनवर जूणी जो मोटर मां करंट लॻण सबबि मौके ते पहुची वियो आहे। नौजवान जी पहुचण वारी ख़बर पवण ते घर में कोराम मची वियो आहे। नौजवान जे वारसनि ॿुधायो त असांजो नौजवान भुरल जूणे जो दड़ो बदस्ताब ते क़ाइम इल्ताब जूणे जे फिलर मशीन ते पोरियो कंदो हो, जिते फिलर मशीन अंदरि मोटर मां करंट लॻण सबबि पहुचियो आहे। नौजवान जो लाश घर पहुचण ते संदसि कोराम मची वियो आहे। जी ठीकु आहे अब्दुल हकीम, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।